बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जे मथां अॼु जामशोरो पुलिस यानी सिंध गवर्नमेंट या सिंध पुलिस जे तरफ़ां जेको वहशाणो तशदुद थियो उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। पूरी सिंध सरापा एहतजाज आहे इन अमल जे ख़िलाफ़ त सिंध पुलिस पंहिंजे शागिर्दनि जे मथां यानी सिंध यूनिवर्सिटी जे लिखियल पढ़ियल नौजवाननि जे मथां जेको वहशाणो तशदुद उन जे मथां लाठी चार्ज उन्हनि जे मथां ज़ुल्म बरबरत जेका क़ाइमु कई आहे सिर्फ़ु इन मक़सद जे करे त सिंध जी आवाज़ यानी सिंध जो जेको आवाज़ आहे उहो सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्द तहरीक जेका हींअर पूरी सिंध जे अंदरि जागंदी उभरंदी ऐं तव्हां ॾिसंदो त पूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी। सिंध जो अवाम रोडनि रस्तनि ते हूंदो। सिंध जो अवाम मुकमल तौर ते सिंध खे लॉकडाउन करे छॾींदो। छाजे करे त सिंध जे पाणीअ ते धारो हणंदड़ हीअ पीडीएफ पार्ट 2 जेका गवर्नमेंट आहे उन सिंध जे अवाम खे मुकमल तौर ते मायूस कयो आहे। सिंध जी गवर्नमेंट मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। सिंध जी वज़ारतूं मुकमल तौर ते नाकाम थी चुकियूं आहिनि सिंध जे माण्हुनि खे मोटिवेट करण में, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो मौक़िफ़ ॿुधाइण में। जॾहिं त 6 केनाल जेके सिंध दरिया ते ठाहिया वञनि था उहे सिंध जे मथां सिंधी माण्हुनि जे मथां सिंध धरतीअ जे मथां डाको आहे, धारो आहे ऐं कंहिं बि सूरत में सिंध जो अवाम इन डाके खे बर्दाश्त न कंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ सिंध गवर्नमेंट तव्हां ॾिसंदो त इन शइ खे बार बार सिंधी माण्हुनि खे वञराइण जी हिकिड़ी कोशिश करे रही आहे त को बि अहिड़ो दरिया जे मथां सिंधु दरिया जे मथां को बि अहिड़ो केनाल नथो ठाहियो वञे। लेकिन सिंध जे अवाम खे मुकमल तौर ते इहा आगाही आहे, सोशल मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या साइड विज़िट ते वञी सरज़मीन ते वञी करे सिंध जो मारूड़ो सिंध जो माण्हू ॾिसे थो त हीअ असांखे सिर्फ़ु लॉलीपॉप ॾियनि था। जूं कॉन्फ्रेंस पार्टियूं सिंध जी जेका वकुला बिरादरी आहे, सिविल सोसाइटी आहे, सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि ऐं हाणे जेको सिंध यूनिवर्सिटी जाम शोर में जेके शागिर्द मूवमेंट जेको सभ खां पहिरें क्रेडिट उन्हनि वञे थो त सिंध जे आवाज़ खे सिंध जे पाणीअ खे जेकॾहिं बचायो आहे त सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि उन में पहिरियों किरदारु जेको आहे उहो सिंध जे शागिर्दनि रखियो आहे। सलाम पेश कजे थो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे ऐं मां सम्झां थो त हीउ वक़्तु आहे सिंधी माण्हुनि जे लाइ त उथी करे हिन हिन कारे अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कनि। हर माण्हू हर सिंध जो माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे हिननि जेके वागू आहिनि उन्हनि वागुनि खे कंहिं बि सूरत में सिंधु दरिया जे मथां धारे हणण जी कोशिश खे कामयाबु करणु न ॾिनो वञे। सिंध जूं सियासी पार्टियूं हुजनि चाहे उहो GDA हुजे या मज़हबी जमायत हुजनि सभु ई उथी करे हिन आवाज़ में आवाज़ मिलाइनि त जीअं हिन हिन धारे खे कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾिजे। सिंधु दरिया जो बचा तव्हां असांजो बचा आहे, सिंधु दरिया जी बका तव्हां असांजी बका आहे। इन करे हिन तहरीक खे कंहिं बि सूरत में कमज़ोर थियणु न ॾियो ऐं सिंध जो माण्हू हर हिकु पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करण में सरपरस्त रहे त जीअं सिंध जी तारीख़ तव्हां ई असांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि करे सघे त को त हुयो जेको सिंध जे पाणीअ खे सिंध जी ज़मीन खे सिंध जी धरतीअ खे सिंध जे अवाम खे बचाइण जे लाइ पंहिंजी ज़िंदगीअ जा कुझु लम्हा ॾेई सघियो, पंहिंजी जान ॾेई सघियो, पंहिंजो वक़्तु ॾेई सघियो। आख़िर में सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कजे थी त जेतिरो थी सघे तव्हांखे पंहिंजो मौक़िफ़ ज़ाहिर कयो, सिंध जे अवाम खे मायूस न कयो। सिंध जे अवाम तव्हांखे वोट ॾिनो आहे इन करे तव्हां कंहिं बि सूरत में सिंध जे अवाम खे मायूस थियण खां बचायो। सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि खे जेका मायूसी आहे, कॉन्फ्रेंस पार्टियुनि खे जेका मायूसी आहे, कानूनी बिरादरी खे जेका मायूसी आहे, सिंध जी सिविल सोसाइटी में जेका मायूसी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी यानी सिंध हुकूमत जे दरिया ते उन्हनि जे पाणीअ ते जेको धारो लॻी रहियो आहे उनखे बचाईंदी, उनजो तहफ़ुज़ कंदी। तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो। सिंध जे अवाम हर दौर में तव्हांखे वोट ॾेई करे कामयाबु कयो आहे। इन करे हीउ मौक़ो आहे त तव्हां बि आॾां अची करे हिन सिंध जे तहरीक में हिन दरिया खे बचाइण जी तहरीक में हिन 6 केनाल खे रद्द करण वारी तहरीक में तव्हां बि असां सिंधी भाइरनि जो साथ ॾियो त जीअं तारीख़ तव्हांखे बि उन्हनि सोनहरी लफ़्ज़नि में यादि करे त वाकई पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं सिंध खे ज़रूरत हुई, सिंधी मारवड़नि खे ज़रूरत हुई, सिंधु दरिया खे ज़रूरत हुई, सिंध जे मिसकीन मारवड़नि खे उन्हनि उञायल मारवड़नि खे जॾहिं ज़रूरत हुई त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो किरदारु अदा कयो।